डहरकी में कुछ ॾींहं अॻु अणॼातल पत्थर दिल माण्हुनि पारां गटर में उछलायल गुलाबनि जहिड़ी मासूम नई ॼावल ॿारड़ी खे अब्दुल गनी भट्टी खणी अस्पताल पहुचायो हो। हुन ॿारड़ी खे धीअ जीअं पालण जो ऐलान कयो। हुन हंज वरतल ॿारड़ी जो नालो अक्सा रखियो। समूरे शहर हुनखे वाधायूं ॾिनियूं। अब्दुल गनी भट्टी ऐं हुनजी घरवारी जी ख़ुशी ॾिसण वटां हुई। कहड़ा बाबा जा तोरा बयान कया, कहड़ा बाबा जा तोरा बयान कया। हिन टाइम मूंखे तमामु घणी ख़ुशी आहे। अच्छा, तुझे घर में केतिरी ख़ुशी आहे? मुंहिंजे घर में असुल एतिरी ख़ुशी आहे जो हिन टाइम मुंहिंजा जेके बि रिश्तेदार आहिनि उहे उतां अचनि था। अच्छा, हा, तमामु सुठी ऐं सभु माना तयारु आहिनि त तव्हांखे जेको आहे अलाह पाक न्याणी ॾिनी आहे त अलाह साईं हिनखे न्याणी खे हयाती ॾे ऐं मूंखे बख़्शे ॾे। तव्हांखे अॻु में ॿारड़ा घणा आहिनि? मूंखे हिकिड़ो पुटड़ो आहे, हीउ मुंहिंजो पुटड़ो आहे जेको आहे। हाणे न्याणी जो औलाद आहे? हाणे मूंखे न्याणी आहे, अलाह पाक ॾिनी आहे, लेकिन मुंहिंजी न्याणी जेको आहे तक़रीबन उहा बि 20 ॾींहंनि जी आहे, 20-30 ॾींहंनि जी आहे। हीअ बि न्याणी माना? हीअ बि न्याणी। अच्छा, पहिरियों बि तव्हां न्याणी जा ख़्वाहिशमंद हो? जी जी, पहिरियां बि हुया। न, पोइ हाणे जेकॾहिं तव्हांखे न्याणी आहे त हीअ कंहिं ॿिए खे ॾियो? न सर। अब्दुल गनी भट्टी जी इहा ख़ुशी उन वक़्तु मातम में तब्दील थी वई जॾहिं ॿिनि पुलिस वारनि खेसि ॿारड़ी सूदो थाणे ते हलण लाइ चयो। पुलिस वारनि अब्दुल गनी भट्टी खे कानून जा दाबा ॾेई हुन खां मासूम ॿारड़ी खसे वरिती। हसास दिलि रखंदड़ अब्दुल गनी पुलिस जी अहिड़ी ॾाढ ख़िलाफ़ दाहिण लाइ टाइम न्यूज़ जे ऑफिस पहुतो, जिते पंहिंजो दर्द बयानु कंदे हू टाइम न्यूज़ तां अब्दुल गनी जी दर्द कहानी नशर थियण बाद दहरकी जा शहरी बे हुन जो ॾुख वंडण लाइ थाणे ते पहुची विया ऐं धरणो हणी वेही रहिया। अवामी एहतजाज खां पोइ पुलिस हंज वरतल ॿारड़ी खे ॿीहर अब्दुल गनी जे हवाले कयो ऐं चयो त ॿारड़ी खे अदालत में पेश कयो वेंदो। मालिक तव्हांखे मिली आहे, सुबुह सां कार्रवाई करे तव्हांजी अल्लाह ताला अब्दुल गनी हिकु भेरो ॿीहर ॾाढो ख़ुशि आहे ऐं हुनखे उमेद आहे त अदालत हुनखे अक्सा खे धीअ जीअं पालण ऐं हंज वठण जी इजाज़त ॾेई छॾींदी। मां दे वांगू किन्ने दर्द वंडोणो एवें बुआ खड़के किन्ने आना एवें रौले पाना कावां लभदियां नहीं।